अॼु जो इवेंट 10 ॾींहंनि जो इवेंट आहे जंहिंमें 10 टीमूं आहिनि जेको मंगलाणी परिवार जेको आहे उन अरेंजमेंट कयो आहे कोस्तान जे ऐं नौजवान ऐं पोड़नि विचोले माण्हुनि जे लाइ जनरल ई सॼो टूर्नामेंट करे मक़सदु इहो आहे त इंजॉयमेंट करणी नौजवाननि खे हेॾां माना घायल करणो त उहा ही शयूं कयो इहो जेके एप या मोबाइलनि मां निकिरी हक़ीक़ी जेका ज़िंदगी आहे इहा रांदि रूंद आहे इन में अचो ऐं नौजवान ख़ासि तौर ते पोड़ा वीचारा त पंहिंजे कम कार में लॻा पिया आहिनि नौजवान थियनि था इन्हनि जे लाइ इहा बहितर हिकिड़ो डी न्यूज़ वारनि जी वॾी महिरबानी जो असां मंगलाणी प्रीमियर लीग जे मेले में शामिलु थियूं अॼोको टूर्नामेंट आहे नौजवाननि खे इहो सबक़ु ॾियणु त मंशियात खां पाक सेहत ज़रूरी आहे त सेहत जे लाइ लाज़मी असांखे अहिड़ा ग्राउंड आबाद करणा पवंदा ऐं इन्हनि जे लाइ असां नौजवाननि खे इहो पैगाम ॾींदासीं त पंहिंजे मोबाइलनि मां पंहिंजे मंशियात मां सिगरेटनि मां शराबनि मां ॿाहिरि निकिरी करे हिते अचो ग्राउंड ते खेॾो ऐं पंहिंजे वॾड़नि खे सुञाणो असां हिन जो फॉर्मेट इहो आहे त 19 साल जो बि आहे 40 साल जो बि आहे 40 साल प्लस जो बि आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त 50 प्लस बि आहे ऐं सभु उहे नामयार रांदीगर आहिनि जेके मुस्तक़बिल में कुॾंदड़ जेके हूंदा हुआ खिलाड़ी सुठा खिलाड़ी हूंदा हुआ उहे अॼु असां सां गॾु आहिनि वॾी महिरबानी टूर्नामेंट थी रहियो हुन में तक़रीबन 10 टीमूं आहिनि ऐं हीअ मंगलाणी तरफ़ां तमामु बहितरीनु यूनिट ही जेके उते थी रहियो आहे तमामु ज़बरदस्त ही शो थींदो ऐं बाक़ाइदे हिन में 10 टीमूं आहिनि जंहिंमें वधि खां वधि ख़ासि सुठी ॻाल्हि इहा आहे त हिन में 40 ओवर 40 ऐं 50 बि छोकिरा हिते खेॾी रहिया आहिनि ऐं नंढड़ा बि खेॾी रहिया आहिनि वॾा बि खेॾी रहिया आहिनि त विची उमिरि वारा बि खेॾी रहिया आहिनि तमामु ज़बरदस्त यूनिट ही थींदो ऐं ॾिसण वारनि खे बि मज़ो ईंदो ऐं खट ऐं हार त उहो ई मुक़दर आहे हिकिड़ी टीम ज़रूरु खटींदी पर बहितरीनु मज़ो ईंदो अॼु जेको टूर्नामेंट मंगलाणी परिवार जेको कराइणु वञे पियो तमामु बहितरीनु टूर्नामेंट पियो ॾिसण में अचे हैदराबाद में अहिड़ा इवेंट मुंहिंजे सम्झो तमामु घटि ॾिठा वेंदा आहिनि ऐं हिन टूर्नामेंट जी ख़ासि ख़ासियत इहा त हिननि जेको टूर्नामेंट में नालो रखियो त मंशियात खां पाक मतिलबु माण्हू जेको हिन एक्टिविटी कनि हेल्थी थियनि ऐं हेल्थ जे हिसाब सां माना हिते अची पंहिंजी एक्टिविटी कनि ग्राउंड में सुठो टूर्नामेंट कराए वेठा आहिनि माशाल्लाह त हीअ हिन में पोड़नि खे जेके 50 साल प्लस आहे उन लाइ वॾो चांस आहे उहो 50 साल प्लस ॿ ॼणा खेॾणा हिन में जेको आउं सम्झां थो जेको मंगलाणी प्रीमियर लीग MPL हैदराबाद जी तारीख़ में हिकिड़ी नई तारीख़ रक़म करणु वञी रहियो आहे हिन टूर्नामेंट जी जेकी ख़ासि ॻाल्हि आहे उहा ई आहे त हिन जो फॉर्मेट तमामु बहितरीनु आहे हिन फॉर्मेट में चाचो भाइटियो पीउ पुटु ॾाॾो सभु हिक ई टीम में हिक ॿिए जे ख़िलाफ़ु कुॾंदा ऐं इहो ई हिन टीम जो मज़ो आहे हिक ई घर जा टे जेकॾहिं रांदीगर 3 टीमुनि में कुॾनि ऐं उन में उहा जेकी जिदत अचे जेको जज़्बो अचे उहो जज़्बो उहा कोशिशि उहा काविश उन जा जेके हक़दार आहिनि से मंगलाणी परिवार आहे जंहिं शानदार टूर्नामेंट करायो